मां जा हज जो इनकार कयो त छा जो हज हाजी करो चङा हन असां गरीबन जो हज कलंदर साईं ते आ असां गरीबन जो हज भिटाई साहब ते आ असां गरीबन जो हज नूरानी नूर ते आ वमन कफर कुरान तो फमा जाइए चयो इहो त सफ़ा काफ़र थी वियो पर जंहिंखे ताक़त भी आहे पैसो भी आहे पोइ भी हज ते नथो वञे त हाली ही ज़मीन वठां हाली ही प्लाट वठां हाली ही दुकान वठां हाली बंगलो ठारायां हाली पुट खे नौकरी वठी ॾियां हज पिया थींदा इएं पैसो ख़त्म थी वियुसि सिहत भी जवाब ॾेई छॾियुसि मुंहिंजे नबी फरमायो इहो मरंदो त मुनाफ़िक़नि जे मौत मरंदो तंहिंजे करे बाबा पैसा थी वञनि त पहिरें नंबर ते इहो फर्ज़ लाहे मां 2010 में हज ते वियुसि उन वक़्त में त 2,30,000 में हाणे त बाबा 15 लख हुजे 15 लख तव्हां वटि अची विया ज़मीन मां बागन मां कर्ज़ कोन्हे या रिटायर थिया हो 15 लख तव्हां वटि पहुची विया तव्हांखे अॼु फर्ज़ थी हाणे पैसा तव्हां ॿिए कम में लाए छॾिया हज ते न वियो हाणे इहो क़यामत ताईं हज चंबिड़ियल हूंदो मतां चओ त हाणे मां बीमार आहियां मतां चओ त हाणे मूं वटि पैसो कोन्हे बाबा जंहिं वक़्तु तो वटि पैसो हुयो उन वक़्त में तूं हज ते छो न वई जंहिं वक़्तु तुंहिंजी सिहत सही उन वक़्त में तूं हज ते छो न वई हाणे इहो हज चंबिड़ियल हूंदो इहो फर्ज़ लहंदो कोन जियां कर्ज़ी क़ब्र में क़यामत में पकिड़ियल हूंदो आहे जेसि ताईं पोयरो हुन जो कर्ज़ न लाहिनि जंहिंजे मथां हज फर्ज़ हुयो पर हुन पैसा ॿिए पासे ॾे हलाए छॾिया हाणे बीमार थी पियो पैसा ख़त्म थी वियसि हाणे इहो हज क़यामत ताईं चंबिड़ियल हूंदुसि इहो फर्ज़ लहंदुसि न जेसि ताईं हिन जा पोयर पंहिंजे पीउ जे तरफ़ां हज कनि न ऐं हक़ीक़त में ही दुनिया जो जहान हले हाजिन जे दुआउनि जे करे पियो सॼी दुनिया में हाजी पिया हुते आहे हर इलाइक़े 40 ॾींहं 40 रातियूं ते दुआऊं पिया था घुरनि पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ भाइरनि जे लाइ मिटल माइटनि जे लाइ पाड़े वारनि जे लाइ वरी हिते जो मोटी था अचनि त हिते बि पिया था दुआऊं घुरनि नबी से फरमायो अल्लाहुम्मा गफिर लिल हाज या अल्लाह मुझे हाजन के तो माफ कर पर वली मन इस्तगफर यो हाजी जंहिंजे लाइ दुआ थो घुरे या अल्लाह उन्हनि खे बि माफ कर नबी से फरमायो हाजी जन वाला हज तां वापस तो मोटे अल्लाह ताला उनखे गुनाहन खां ईअं पाक करे थो जॾहिं जग हाणे अम्मा जे पेट मां ॿाहिरि आयो तंहिंजे करे हाजी वापसि थियनि त हाजिन सां मिलण जे लाइ वञो त पहिरें नंबर ते उन्हनि खे दुआ जो चओ टोपी बाद में ज़मज़म बाद में खारकू बाद में हदिया तोहफ़ा बाद में पहिरें नंबर ते हाजिन खे चवंदा कयो असांजे लाइ दुआ घुरो छो त हदीस में अचे थो मुंहिंजे नबी फरमायो अल्लाह ताला हाजीअ जी दुआ खे रद्द न कंदो आहे 40 ॾींहंनि ताईं जेका बि दुआ घुरंदो अल्लाह हुन जी दुआ क़बूल कंदो
हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह को बुजुर्ग हुयो फरमायो तो मां हज ते पियो वञा रस्ते में ॾिठुमि त हिकिड़ो मंडड़ो हाजी साहब ॿई पेर कोन हुयसि टंगू ॿई गोॾनि खां हेठि बांबड़ा ॾींदो बैतुल्ला पियो वञे मालिक बिन दीनार फरमायो तो मां पंहिंजे घोड़े खे बीहारियुमि उन मंडड़े हाजी साहब खे चयुमि हलिया मूंसां घोड़े ते वेह त मके तोखे पहुचायां तो उन मंडड़े साहब जेके हाजी साहब लफ़्ज़ चया सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि चई वञा थो यार खे परचाइण जे लाइ वरी घोड़े ते चढ़ी डग करे लहे करे वञी उते पहुचा तव्हां भली घोड़नि ते वञी उते पहुचो असां बांबड़ा ॾेई पंहिंजे यार खे परचाईंदासीं हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मां बैतुल्ला जो तवाफ़ पियो कयां वो मंडड़ो हाजी साहब बांबड़ा ॾेई तवाफ़ पियो करे सफ़ा मरवो भी बांबड़ा ॾेई कयईं वरी 8 जे ॾींहुं मिना में भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो वरी 9 जे ॾींहुं अरफात में भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो शाम जो सिज लहण खां बाद अरफात पोइ निकितासीं मुज़दलिफ़े तो मुज़दलिफ़े भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो फजर जी नमाज़ मुज़दलिफ़े में पढ़ी करे निकितासीं शैतान के पत्थरियूं हणण जे लाइ हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मां शैतान के पत्थरियूं हणियूं वापसि पियो मोटां ॾिठुमि त हाजिन जो हुजूम लॻो पियो आहे अञा जो वेझो वञा त हो मंडड़ो हाजी साहब अलाह खे प्यारो थी वियो आहे अड़े भेणा हिन खे छा थी वियो हीउ त ख़ुशि चङो भलो हिन खे छा थियो तो उन्हनि हाजिन सगोरनि चयो त शैतान खे पत्थरियूं हयईं पोइ क़िबले ॾे मुंहुं करे दुआ घुरई तव्हांखे ख़बर आहे 10 जे ॾींहुं शैतान खे पत्थरियूं हणिबियूं आहिनि पोइ वरी क़ुर्बानी कबी आहे मिना में अची क़ुर्बानी करे पोइ मथो कुड़ाइबो आहे पोइ इहराम लाहिबो आहे उन मंडड़े हाजी साहब शैतान खे पत्थरियूं हणी क़िबले ॾे मुंहुं करे दुआ घुरी या अल्लाह बांबड़ा ॾेई अचे तुंहिंजे घर बैतुल्ला जो तवाफ़ कयूं सफ़ा मरवो कयूं मिना में अरफात में मुज़दलिफ़े में पहुतुसि या अल्लाह शैतान खे भी पत्थरियूं हयूं आहिनि हाणे मूंखे एतिरी ताक़त कान्हे जो मां क़ुर्बानी जो जानवर ख़रीद करे क़ुर्बानी करे मथो कूड़ाए इहराम लाहियां या अल्लाह मूं वटि रुपयो भी कोन्हे को उन क़ुर्बानी जे जानवर जे बदले में मां पंहिंजी जान ॾियां थो बसि मुंहिंजी जान क़बूल कर चयूं साईं जीअं जो या दुआ घुरई अल्लाह ताला उन ई वक़्त में उन जी दुआ क़बूल कई उन जो दम परवाज़ थी हाजी साहब जेका दुआ घुरंदो अल्लाह उन जी दुआ क़बूल ऐं जेके भी हज ते विया आहिनि सभिनी जो हज मबरूर बाबा 40-50 लख हाजी गॾु था थियनि मके में आहिनि त सभु बुज़ुर्ग अल्लाह वारा जिन खे रब चाहे थो उते घुराए थो पर के त चङा हूंदा के त बुज़ुर्ग हूंदा सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं अल्लाह ताला किन हाजिन सगोरनि जे करे असांजा गुनाहगारनि हाजिन जे हज खे भी क़बूल कंदो अहकाम सही नमूने सां अदा कयो शेख अली हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो फरमाए थो मां बैतुल्ला जो तवाफ़ करे रात जो उते हतीम में सुम्ही पियुसि हतीम आहे जेका बैतुल्ला जे ॿाहिरि नंढी दीवार आहे न असुल बैतुल्ला इहो तंहिंजे करे हतीम में जेकॾहिं का नमाज़ पढ़ी ॼण बैतुल्ला में अंदरि नमाज़ बुज़ुर्ग फरमाए थो मां उते हतीम में नफ़िल पढ़ी करे सुम्ही रहियुसि ख्वाब में ॾिसां थो त हिकिड़ो फ़रिश्तो पेरनो बीठो आहे ॿियो फ़रिश्तो मथनो बीठो आहे पेरांदी वारे फ़रिश्ते सिरांदी वारे फ़रिश्ते खे चयो हिन साल हाजी घणा आया चई 6 लख हाजी आया भला कंहिंजो हज क़बूल पियो उन फ़रिश्ते चयसि 6 लखनि मां सिर्फ़ु 6 ॼणनि जो हज क़बूल पियो बाक़ी कंहिंजो बि क़बूल न पियो बुज़ुर्ग फरमाए थो मां छिड़क ॾेई उथी पियुसि रुनम सॼी रात त मां भी उन्हनि 6 में आहियां अलाए न रोई रोई वरी सुम्ही पियुमि
निंड अची वई उन साॻे फ़रिश्ते उन फ़रिश्ते खे चयो था मुबारक हुजई उन्हनि छहनि जे करे रब 6 लख हाजिन जो हज क़बूल करे छॾियो। काम सही नमूने सां अदा करे इंशाअल्लाह हज मक़बूल। इन जे करे जमात सां नमाज पढ़ण जो हुकुम आहे त जमात सां नमाज पढ़ो। 27 नमाज़ुनि जो वधीक सवाब मिलंदव। छो त 50 नमाज़ी सिफ़ में बीठा आहिनि त 50 में कोई के त नेक हूंदा, को हिकिड़ो त चङो हूंदो। कंहिं हिक जमायती जो सजदो ऐं रुकू रब खे वणी वियो त 49 नमाज़नि जा सजदा बि उन हिक जे सजदे खे रब क़बूल करे छॾियो। ऐं मके वञो त उते तवाफ़ कसरत सां कयो ऐं इस्तिग़फ़ार घणो कयो। हिक तवाफ़ ॿियो इस्तिग़फ़ार। छो त तवाफ़ वारी इबादत ॿी जाइ ते न आहे, मके में कोशिश कंदा रोज़ानो 1-2 दफ़ा त हाणे त मथी मंज़िल ते तवाफ़ 7-8 किलोमीटर पंधु थो थी वञे, भला हिकिड़ो तवाफ़ कजे। अॻे त माण्हू 10 मिंट में तवाफ़ करे वेंदो। ऐं मके मदीने थोरो वक़्तु रहो, हज उमरो करे जल्दी वापस मोटो। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो मके मदीने में थोरो वक़्तु रहंदा कयो, घणो वक़्तु न रहो। हज उमरो करे जल्दी वापस मोटो। छो त मके में जीअं नेकी लखूं ते आ त गुनाह बि लखूं ते अथव। मके में जेकॾहिं हिकिड़ो नफ़िल पढ़ियईं त लख नफ़िलनि जो सवाब, हिकिड़ो फ़र्ज़ पढ़ियईं त लख फ़र्ज़नि जो सवाब, हिकु दफ़ो दुरूद पाक पढ़ियईं त लख दुरूदनि जो सवाब। मके में जेकॾहिं हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म कढईं त लख क़ुरान जे ख़त्मनि जो सवाब। पर जेकॾहिं मके में हिकिड़ो गुनाह कई त गुनाह बि लखों ते लिखियो ईंदो, हिकु गुनाह कई त लख गुनाह लिखियो। ऐं जेका या मोहब्बत खणी था वञो या साॻी मोहब्बत वापसि खणी, ईअं न जो ते रही रही पछाड़ीअ में ॿधिजी जेल जो चक्कर ॾेई ज़लील थी अचे पाकिस्तान में पहुचऊं, पोइ वरी चओ वल न वेसां। हिकिड़ो हाजी साहब हुयो 15-20 साल उते रहियो, पछाड़ीअ में ॿधिजी आहे। चए पियो त कुतो खे ॾिसजो बाक़ी बैतुल्ला खे न ॾिसजो। अहिड़ा ख़तरनाक माना ॿई जहान विसलिया। वरी उतां वापसि मोटो त वरी बि मोहब्बत में रोंदा। ईअं न थिए जो मैं हिनखे उञ लॻंदी आहे, पोइ शाख में पाणी पी ड्रो करे वरी उते ई पेशाब कंदो। असां त उते केतिरा माण्हू ॾिठासीं पाकिस्तानी 4-4 साल जिद्दे में वेठा आहिनि उमिरो करण जे लाइ बि न, 5-5 साल मदीने में बागनि ते वेठा आहिनि, उते उमिरे जे लाइ बि न, माना कमाइण जे लाइ पैसो खपे। ऐं मदीने पाक वञो त उते अदब ऐं एतिराम हुजे। मदीने पाक में दुरूद घणो पढ़ंदा कयो, छा दुरूद कसरत या पासे में का जाइ ते वेही दुरूद पढ़ंदा। कोशिश कयो त हर नमाज खां बाद नबी साईं जे रोज़े ते सलाम करो ऐं दुरूद त उहो ई सवाब आहे। हिकिड़े साहबी साईं हिननि खे अर्ज़ु कयो, साईं मां अधु ॿिया विर्द वज़ीफ़ा पढ़ंदो आहियां, अधु वरी तव्हां ते दुरूद पढ़ंदो आहियां, अधु टाइम कलाक में अधु कलाक ॿिया विर्द वज़ीफ़ा, अधु कलाक वरी तव्हां ते दुरूद। नबी साईं मां अञा दुरूद खे वधा। चई साईं वरी कलाक जा 3 दुरूद पढ़ा, हिकिड़ो हिसो ॿिया विर्द वज़ीफ़ा,
नबी साईं फरमाया अञा दुरूद खे वधा चई साईं बस तव्हां ते पढ़ंदुसि मां दुरूद ॿियो को विर्द वज़ीफ़ो न पढ़ंदुसि नबी साईं फरमाया यकफी कल गम वल हम मुंहिंजे नबी फरमायो जेकर तूं दुरूद कसरत सां पढ़ंदे त अल्लाह ताला तुंहिंजा सभु गम सभु ॾुख सभु तुंहिंजा दर्द मिटाए छॾींदा दुरूद कसरत सां पढ़ो इंशाअल्लाह तुंहिंजा सभु ॾुख गम लही बीमारियूं तकलीफ़ूं तव्हांजूं दूर थी ऐं उते अदब सां मदीने में अदब मां 2011 में उमिरि ते वियुसि उते मोबाइल ते कॉल आई मुंहिंजे भरिसां को अरब वेठो हो मूंखे एॾी अरबी में दॿ ॾिनई चई अल्लाह जो रसूल मौजूदु आहे अल्लाह जो रसूल आरामी ऐं तो मोबाइल आम करे छॾी मां चयो बसि आईंदे मस्जिद नबी में अचिबो मोबाइल ख़ामोश अदब जी हिन वक्त भी नबी साईं जे रोज़े मुबारक ते आयत लिखी पई आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल कजारि बाज़िकुम लिबाज़ अल तहबत आमालुकुम वअंतुम ला तशकुरून सब चो सुभान अल्लाह ये आयत हाणे भी नबी साईं जे रोज़े मुबारक थी ओ ईमान वारो पाकिस्तान जा हाजियो ओ हिंदुस्तान जा हाजियो ओ बांग्लादेश जा हाजियो ओ अफगानिस्तान इराक जा हाजियो जॾहिं मुंहिंजे सुहिणे नबी जे रोज़े मुबारक ते सलाम पढ़ण जे लाइ चो त शोर न कयो गोग न कयो पंहिंजे आवाज़नि खे बुलंद न कयो अल्लाह जो नबी आरामी वला तजहरू लहू बिलकौल कजारि बाज़िकुम लिबाज़ जीअं हिक ॿिए सां ॾाढा कचहरी कंदा हो मुंहिंजे सुहिणे नबी जे रोज़े जे भरिसां ईअं कचहरी न कयो वॾे आवाज़ सां मुंहिंजे सुहिणे नबी जे आराम में खलल पइजी वेंदो ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदव अंत बत आमालुकुम अमल सभु चट थी वेंदव हज उमरा बर्बाद थी वेंदव जड़ा वियऊ तड़ा वापसि मोटिया ईंदव पतो ई कोन असांजा पाकिस्तान जा हाजी उते नबी साईं जे रोज़े मुबारक ते सलाम पढ़ण जे लाइ वेंदा उते बि पुठी ॾेई ऐं सेल्फी कढ उन वक़्त में मोकिलींदा ज़ाल ॾे त मां बीठो हुई नबी साईं जे रोज़े ते सलाम न पढ़ंदा दुरूद उते न पढ़ंदा उते बि सेल्फी बैतुल्ला में वेंदा नी उते ताफ़ न कंदा बसि सेल्फी कढी जोंगस दे मोकिलींदा त ॾिस मां बीठो आहियां बैतुल्ला में वरी उतां ई वापसि क़ुरान मजीद खे ईअं खोले बैतुल्ला जे साम्हूं पढ़ंदा न दौड़ न कंदा बसि खोले फोटू कढी मोकिलींदा पंहिंजे पुट ॾे मां बीठो आहियां बैतुल्ला में क़ुरान पियो थो पढ़ां हालांकि हिकिड़ी आयत बि इन्हनि जे लाइ त चवंदा आहिनि त हाजी त हरामी न त पैसा ई पंहिंजे हरामी हाजी त ई ईअं न कयो बाबा मदीने में अदब सां मदीने जे माण्हुनि जो अदब कयो मदीने जे मिट्टी जो एतिराम कयो मदीने जे खारक जो एतिराम कयो ख़ैर पुरठेड़ीअ जी खारक खाओ तव्हां खखड़ी जीअं वणेव तीअं उछलायो जिथे तव्हांजी मर्ज़ी आहे पर मके मदीने जी खारक खाओ त हुनजी खखड़ी ईअं न उछलायो हुनजो अदब ऐं एतिराम करे कंहिं जाइ ते रखोसि